दिलेर सिंधी जे अॼु जी गॾिजाणीअ में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। सिंध धरती दरवेशनि जी, भक्तनि जी, औलाहनि जी, पीरनि जी, फ़क़ीरनि जी। सिंधी अखर सां गॾु सूफ़ियाना लफ़्ज़ त पंहिंजो पाण ई ज़हन में उभरी ई ईंदो आहे, पर ॿियो हिकु लफ़्ज़ जेको भगत अखर ॿुधण सां पहिरियों नालो हर सिंधीअ जे ज़हन में उकिरजी ईंदो आहे, उहो आहे संत श्रोमणी श्री भगत कंवरराम साहब जी जा। भगत कंवरराम जी जिन धर्म ऐं जात खां परे हर इंसानियत खे रूहानियत ऐं उन हिकड़ाईअ सां वास्तो रखणु सेखारियो। साईं खोताराम जी सिंध जे रहड़की साहब धाम जो पायो विझंदड़ साईं खोताराम जी हिकु दफ़ो जरवाश ॻोठ में कुझु ॾींहंनि जे लाइ अची रहिया। उते हुननि सिक ऐं श्रद्धा सां तीरथ बाई ऐं ताराचंद जी खे सेवा कंदे ॾिठो ऐं उन्हनि खे वरदान घुरण जे लाइ चयो। उन्हनि खे संतान न हुई, उन्हनि चयो त असांखे संतान जो वरदान ॾियो। उन्हनि जे वरदान तौरु पूरन महिननि तीरथ बाईअ खे 2 जाड़ा पुट ॼावा। सिंध में रवाज़ हूंदो हुयो त जाड़नि ॿारनि मां हिकु ॿार जो नालो जाड़ो रखियो वेंदो हुयो। ॿार खे खणी करे साईं खोताराम साहिब जन वटि जॾहिं आया त साईं खोताराम साहिब चयो त हे कमल जे गुल वांगुरु थींदो ऐं हमेशह ॿियनि जे लाइ पाण मोखींदो रहंदो, सॼी दुनिया में पंहिंजो नालो कमाईंदो, इन करे हिन जो नालो कंवर थो रखियो वञे। अहिड़ी तरह साईं खोताराम जी दुआउनि जो नतीजो हुयो कंवरराम साहिब जन जो हिन धरतीअ ते हिन काइनात में अचण जो। अॼु असां ख़ुशकिस्मत आहियूं जो असांजी अॼु जी गॾिजाणीअ में असां सां गॾु आहिनि साईं राजेश लाल जी। साईं राजेश लाल जी, तव्हांजो दिलेर सिंधी जे अॼु जी गॾिजाणीअ में स्वागत आहे। ॾाढो आभारी। असां सभई सिंधी इहो ॼाणणु चाहींदासीं त साईं कंवरराम साहिब जन सां तव्हांजो कहिड़ो रिश्तो रहियो आहे? साईं कंवरराम साहिब मुंहिंजा परॾाॾा हुया। असां उन ख़ुशकिस्मत आहियूं, उन जे परिवार में, उनजे वंश में जनमु मिलियो आहे। तव्हां सिंध में तव्हां साईं कंवरराम साहिब जन सां गॾिया हुया? न, साईं कंवरराम साहिब 1 नवंबर 1939 में शहीद थिया ऐं मुंहिंजो जनमु अमरावती में ई हिंदुस्तान में 1968 में थियो आहे। अच्छा साईं, तव्हां नंढे हूंदे खां ई साईं जन जा वाक़िया ॿुधी ॿुधी वॾा थिया हूंदा, कुझु अहिड़ा वाक़िया तव्हां पंहिंजे ज़ुबानी दर्शकनि खे साईं कंवरराम साहिब जन जा जे ॿुधाईंदा? साईं कंवरराम साहिब जा वाक़ियात ॿुधाइण में उमिरि ढलिजी वेंदी। कुझु ख़ासि वाक़िया साईं 1 नवंबर 1939 में जंहिं रुक स्टेशन ते साईं गाॾी बदिलण जे लाइ आया, उते साईं खे राति जो 10 बजे शहीद कयो वियो हुयो। साईं जी निष्काम सेवा, साईं भॻती में जंहिं महिल कंदा हुया भक्ति, ईश्वर सां तार साईं जा जुड़ियल हूंदा हुया। साईं जी झोल में जेतिरा बि पैसा, जेतिरा बि सोन चांदी नगद ईंदो हुयो, साईं उनमाल जो उनमाल दान करे सघंदा हुया ग़रीबनि में। कई माताउनि जा कर्जा, कई न्याणियुनि जूं शादियूं जे लाइ मातायूं ईंदियूं हुयूं, भई मुंहिंजे घर शादी आहे, मूंखे 400 रुपए जी ज़रूरत आहे, मूंखे 700 रुपए जी ज़रूरत आहे। साईं उनमाल ई झोल करे उन माल ई उन्हनि जा उहे भार, उहा सेवा उनमाल ई लाए सघंदा हुया। ख़ुशी ख़ुशी हर ग़रीब साईं सां जय जयकार करे साईं उतां रवानो थींदो हुयो। साईं जन जी भक्ति राति जे टाइम ते सिंध में त मशहूरु हूंदी हुई। उन भक्तीअ जे बारे में असांखे कुझु ॿुधायो, उन भगत जे बारे में असांखे कुझु वाक़िया ॿुधाईंदा? साईं जी आवाज़ रूहानी आवाज़ हुई। 5 किलोमीटर ताईं साईं जी आवाज़ बग़ैर माइक जे वेंदी हुई। जिथे बि साईं भॼन करणु बींदा हुया, आसे पासे में पंहिंजो पाण ख़लक़त जमा थी वेंदी हुई।
हिकु राति जे लाइ नया शहर ठही वेंदा हुया। जीअं चवंदा आहियूं मेला लॻी वेंदा नी, कोई खाधे जा सामान विकिणणु अची वेंदो हुयो, कोई सिंगार जा सामान विकिणणु अची वेंदो हुयो, ईअं बाज़ारियूं लॻी वेंदियूं हुयूं। हिकु हिकु राति जे लाइ माण्हू चमत्कार ॾिठा, नया शहर ठही करे सुबुह जो वरी वीरान थी वेंदा हुया। साईं, तव्हां हाणे असांखे ॿुधायो त साईं जन शहीद थिया, त साईं जन जी शहीदीअ जे पुठियां छा राज़ हुयो? साईं जन जी शहीदी जे पोयों टे चारि राज हुया, पर साईं सभ खां वॾो राज हुयो कि हिंदू मुस्लिम एकता जा प्रतीक हुया। साईं जे हूंदे कॾहिं बि सिंध में झगड़ा न थिया हुया, पर इहा ॻाल्हि अंग्रेज़नि खे न वणी। पूरे हिंदुस्तान में 1935 में झगड़ा हलनि पिया हिंदू मुसलमाननि जा। त बम्बई में 1935 में मीटिंग थी अंग्रेज़नि जी, उन में इहो टारगेट ठाहियो हुयो भाई हिते बि छो नथा झगड़ा थियनि। पतो कयो उन्हनि त भाई साईं कंवरराम साहिबु आहिनि भगत, ऐं ॿियो पीर आहे, त उन्हनि पोइ साईं कंवरराम साहिब खे टारगेट ठाहे करे साईं खे शहीद कयो, गोली मारी वियो। साईं पंहिंजी भक्ति में शक्ति पातींदा आहिनि। साईं जो चमत्कार जेके बि साईं जे द्वारा चमत्कार थिया, साईं कॾहिं पाण त न कंदा, पंहिंजी शक्तियूं ज़ाहिर न कंदा हुया, त ग़रीबनि ऐं मिसकिननि जी भलाई जे लाइ थिया हुया। जीअं साईं मुअल ॿार खे जीआरियो, शिकारपुर जे शाही बाग में साईं जो मेलो हुजे, कोई माता जो 4 महीने ॿार गुज़ारियो, त उनखे कोई हाणे ख़ुदा जो बंदो हूंदो, कोई ठही आयो, उन माई खे चई छो तूं उदास वेठी आहे, छो रोए थी, अॼु तुंहिंजे शहर में तुंहिंजे गांव में भगत कंवर आयो थी। साईं भक्ति कंदे वक़्तु झोलियूं ॾींदा हुया ॿारनि खे, मातायूं पंहिंजे ॿारनि खे झोली ॾिवाए उन्हनि खां आशीष पवंदियूं हुयूं। वॾी उमिरि जंहिं बि अॼु ताईं रिकॉर्ड नी, घणा ई माण्हू मिलंदा नी भाई साईं मूंखे झोली ॾिनी त मां अॼु ताईं बीमारी न थियो आहियां, अॼु ताईं मां तंदुरुस्त आहियां। कोई 85 साल जो बुज़ुर्ग मिलंदो आहे, कंहिं महिल 90 साल जो मिलंदो आहे। तुंहिंजी माता खे बि उहा ॾसु मिलियो कि अगरि भगत कंवरराम भॼन कंदे वक़्तु तुंहिंजे ॿार खे झोली ॾींदो त तुंहिंजो ॿारु जीवित थी वेंदो ई। ऐं ईअं थियो बराबरि। उहो ॿार खे सिंगारे पताशनि जो थाल प्रसाद खई करे साईं खे ॾिनई। साईं पंहिंजी भक्ति में लीन हुया। जंहिं महिल ॾिठो नेनि ॿारु हिले डोले नथो, कपिड़ो खई ॾिठो नेनि त हिकदमि ॾिठो नेनि हे त आई कोन माता, कुझु जेको बि कयो आहे ग़लति कयो आहे। साईं ईश्वर खे यादि कयो, बसि साईं जी उहा उते क़बूल थी आहे ऐं ॿारु जीवित थी वियो आहे। माता खे इशारो कयो नेनि भई हाणे शांति करे वञु, पर माता को रहियो न वियो। थोरी देरि परे वञण खां पोइ रोइण लॻी, चिल्लाइण लॻी, रोई पई, कंवर तूं ख़ुदा आहे, मां त तोखे मुअल ॿारु ॾिनो तुंहिंजी झोली में, तूं हुनखे जीआरे ॾिनो थी। हेतिरियूं शक्तियूं असांजे साईं जन में हुयूं त छा उन्हनि खे पंहिंजी शहीदीअ जी सम्झ पहिरीं उन्हनि खे न महसूस थी? महसूस थी हुई। कातिलनि 2 दफ़ा पहिरों बि प्रयास कयो, विफल थिया, अंतर्यामी हुया साईं। महसूस थियनि जंहिं महिल साईं आख़िरी दफ़ो यानी यात्रा ते निकिता, मांझंदन दरबार में आख़िरी भॼन ॻायो उन्हनि, उते मञियल हुया साईं। हिकु पंडित अची चयुनि साईं अॼु हे टिपणा बराबरि नथा ॾेखारीनि, अगरि इहा यात्रा तव्हां रद्द करो, कैंसिल करो। त साईं चवनि छो भला इहा अगरि यात्रा मां कैंसिल कई त मां छा कॾहिं न मरदुमि? चए 2 मुंहुं 2 ज़बान नांग खे थींदियूं, इंसान खे न। असांजी ज़बान ॾिनल आहे, असां होॾे वेंदासीं। आख़िरी ताईं साईं पंहिंजा कयल वाइदा, कयल कौल पूरा कया आहिनि। साईं खे इशारो मिलियो हुयो मांझंदन को पहिरियों ई। साईं जंहिं महिल घरों निकिरनि पिया त मुंहुं जी गिराई रोटी खाईंदे हथु मुं किरी पई। साईं सम्झी विया हाणे मथां सॾु अची वियो आहे। त जंहिं महिल रुक स्टेशन ते साईं गाॾी बदिलण जे लाइ लथा ऐं ॿी गाॾी दौड़े अचणी हुई, राति जो समय हुयो, काफ़िर आया उहे 2 ॼणा। साईं को आशीर्वाद वरितो नेनि भई साईं असां अॼु जहिड़े पंहिंजे कम जे लाइ आया आहियूं, असांजो उहो कमु पूरो थिए। साईं उन्हनि खे अंगूर जो प्रसाद ॾिनो ऐं चयो कि पंहिंजे गुरू खे, पंहिंजे मुर्शिद खे यादि करो, अॼु तव्हांजो कमु पूरो थींदो।
साईं ट्रेन में चढ़िया, कॾहिं दड़ी ते न वेंदा हुया, उन सामान रखाए। साईं खे हिकु सुरक्षा जे लाइ 2 नाली बंदूक बि मिलियल हुई, साईं उहा मथे रखाई। साईं हमेशह चवंदा हुया बंदूक वठण खां अॻु बि न वठो, असां वटि 10 नाली बंदूक आहे, हथ जोड़दा। साईं जो अॼु बि चित्र इहो पूरे दुनिया में फेमस आहे, हथ निवृताई जो। त बंदूक मथे रखाईंदा आहिनि, पंहिंजे प्रेमी खे सेवादारी खे चवंदा आहिनि अॼु जो पेपर त पढ़ो। साईं सेवादारी पेपर पढ़ियो, चए अॼु इनमें त कोई ख़ासि ख़बर त आहे कोन। साईं चवंदा इनमें ख़ासि ख़बर सुभाणे ईंदी। दरी ते न वेंदा हुआ साईं, उन महिल दरी ते वेठा ऐं कातिलनि पंहिंजो कमु करे साईं खे शहीद करे छॾियो। साईं जन जी शहीदी थी, उन स्टेशन जो अॼु कहिड़ो हाल आहे? रुकन स्टेशन ते साईं जन जी शहीदी थी। उहा स्टेशन 1 नवंबर 1939 शहीदी को वीरान थी वई आहे। अॼु ताईं उनको पोइ अॼु ताईं उते कोई ट्रेन न आई आहे, न वई आहे। 1954 में 2 रील बम्बई में बि शूट थी हुयूं, साईं जी पिक्चर ठहणु शुरू थी हुई, उहो बि बम्बई जे आउटर ते जाते शूटिंग थी, ॿुधंदानी की उहा स्टेशन बि वीरान थी वई। मतिलबु साईं जन जी शहीदी उहा ज़मीन बि बर्दाश्त नथी करे सघे जंहिं ते साईं जन जी शहीदी थी। इहा ई त हिकु खुदाई बंदगी ऐं खुदाई शक्तिअ जो हिकु वॾो सबूत आहे। जेकी गुरु दर तो गुरु को सेवा मिली, साईं कंवरराम साहिब जेकी सेवा साईं सतराम दास को मिली, उहा मोटाए करे वापसि उन गुरु घर में ई ॾिनी साईं सेवा। साईं सतराम दास साहिब जी वॾी न्याणी अदी सदोरी बाई, जंहिंमहिल साईं आख़िरी दफ़ो ख़बर हुयो हाणे मोटंदासीं कोन, त अदी खे चाबियूं ॾेई करे संभालिया, भई अदी हाणे मोटियासीं त अची तव्हांखो चाबी वरदासीं, ईअं सेवा तव्हां हाली संभालो। अच्छा, त मतिलबु उहो पंहिंजे हथनि सां ई सतराम दास साहिब जन जे नाठी साहिब जन खे उहा चाबी सौंपे करे उन्हनि न्याणीअ जे हथ में उहा वञण खां अॻु उन्हनि खे उहा शेवा सौंपे करे अॻिते वधिया हुया। साईं, इहे वाक़िया थिया सिंध में, ऐं तव्हां आया हिते विरहाङे जे वक़्तु, तव्हांजा पिता साहिबु हिते हिंदुस्तान में भारत में विरहाङे जे वक़्तु आया, त छा कुझु विरहाङे जा दर्द, उहे तकलीफ़ूं तव्हांजे परिवार खे बि ॾिसणियूं पयूं हुयूं छा? जीअं पति जे स्वर्गवास खां पोइ ज़ाइफ़ा पेकनि हूंदी आहे साल खनि, पोइ साईं जी शहीदी खां पोइ माता साहिब पंहिंजे पेकनि हुजे, असांजा ॾाॾा साईं पेशूराम साहिब जन उन्हनि खे वठणु वञण वारा हुया, ऐं जंहिं साईं खे गोली हई हुई काफ़िर, उन्हनि जो मक़सदु इहो हुयो कि भगत कंवर जो पूरो वंश असां ख़तमु करूं। त अचानक साईं पेशूराम साहिब जन खे बुखार अची वियो खोड़ तेज़, त उन जॻह ते साईं कंवरराम साहिब जा भाउ साईं जाड़ाराम साहिब माता साहिब खे वठणु वञनि पिया टांगे में, त उन्हनि खे बि पूरे साल खां पोइ गोली मारे करे शहीद कयो वियो हुयो। कंवरराम साहिब जन खां पोइ उन्हनि जे भाउ खे जाड़ाराम साहिब जे खे बि अच्छा शहीद कयो हुयो गोली मारे करे। अच्छा, साॻियनि ई माण्हुनि इहो कमु, हा, टांगे में वञनि पिया। पोइ उन्हनि खे सभिनि संगत खे, सिंध जे प्रेमियुनि खे, असांजे वासियुनि खे लॻो पिया हे हाणे पोयों पइजी वञे नी, त साईं पेशूराम साहिब जन खे उन्हनि वेश बदिले करे साड़ी पवाए ॿिनि माण्हुनि सां गॾु उतां गुप्त रस्ते सां हिंदुस्तान मोकिलियो। कलकत्ता जे पासे में पकोड़ शहर आहे, उते साईं पेशूराम साहिब अज्ञातवास में, जंहिंखे कंहिंखे न ख़बर हुजे, 5 साल उते रहिया हुया। अच्छा, साड़ी पाए माना हू पाकिस्तान खां हेसि ताईं आया आहिनि? अरे अच्छा, उते 5 साल उनखे कुझु पांडवनि वांगुरु अज्ञातवास रहिया, जीअं भॻवान राम वनवास रहियो, पांडव रहिया 12 साल अज्ञातवास, उहे साईं पेशूराम साहिब सिर्फ़ु 2 या 3 ॼणनि खे ख़बर हुजे, ओॾे साईं पेशूराम साहिब पकोड़ रहिया। पोइ 5 साले खां पोइ जीअं थोड़ा माहौल शांति थियो, वरी पोइ सिंध मोटी आहे। पोइ 1956 में अञा बि हालतियूं दुखदाई हुयूं, कंहिं महिल बि तंग कंदा हुया। 1956 में पोइ साईं पेशूराम साहिब हिंदुस्तान आया, जंहिंमें बाबा अरदास राम साहिब, सखी बाबा सुधाराम साहिब बि गॾु आया हुया। अच्छा, त असांजा साईं कंवरराम साहिब जी पूज्य देवड़ी साईं सतराम दास धाम जा गादी नशीन हुया। हा, गादी सिस्टम न हुयो, पर सेवा हुई। साईं सतराम दास साहिब
ॼमंदे जाम उन्हनि जेकी उते पदवी पाती जनम वरितो आहिनि, कुझु पिछले जन्म जा उन्हनि जा कमु चुंजनि बाक़ी हुया। त रड़की साहिब में हिकु शक्ति स्थल आहे, उते साईं सतराम दास जा पिता साईं घोटनि जो घोट साईं खोताराम साहिबु जे कुझु ॾींहंनि जे लाइ दरबार दुकान खोलींदा आहिनि। हिकु विधि जो विधान चुंजे, रचियल खेल चुंजे, जीअं भॻवानु राम भॻवानु कृष्ण जनम थिया, उहे साईं कंवरराम साहिबु भाई दरबार जनम वठी करे रड़की साहिब जी सेवा करनि। इहो हिकु अगरि कोई गहराई में वञे त हिकु रचियल खेल आहे जी। छो जो साईं सतराम दास साहिब जा टई शहजादा नंढी उमिरि में ब्रह्मलीन थिया हुया। वॾियूं कहाणियूं इन्हनि जे पोयों कंहिं महिल ॿुधाइण जो मौक़ो ईंदो, ॿुधंदासीं ज़रूरु। त साईं सतराम दास साहिबु उहा सेवा साईं कंवरराम साहिब खे ॾेई आहे पाण को, ऐं चई आहे अॼु मूं कंवर ऐं मां में कोई फ़र्क़ु न आहे। जेको बि साईं भगत कंवर में ऐं मां में फ़र्क़ु सम्झंदो नरक जो भागीदार थींदो। अहिड़ो वरी गुरू न पैदा थियो आहे जेको पंहिंजे शिष्य खे भॻवानु ठाहे वञे। ऐं साईं खे जेके वचन साईं सतराम दास चया, साईं कंवरराम साहिबु उन वचननि जो पालन कयो त अॼु उन्हनि जो नालो हिन पूरी दुनिया में मशहूरु आहे। जी बिल्कुलु, अॼु बि साईं सतराम दास जा लाडला चवाइबा आहिनि साईं कंवरराम साहिब। आशीर्वाद बि साईं सतराम दास जा ई आहिनि भई हे कंवर पुट तुंहिंजो नालो माखों वॾो थींदो, मैं जेको वधीक थींदो, तोखे पूरी दुनिया ॼाणंदी। जी बिल्कुलु, इहा असां सभिनी जे लाइ ख़ुशीअ जी दुनिया। हा, उहो छो जो उहे ओड़ी सेवायूं करे आ, एॾी वॾी शक्ति जा मालिक हूंदे ओॾी वॾी निवड़त सभिनी सां झुकी मिलणु, कंहिंखे पेरे न पवणु ॾींदा हुया, वरी उनखे पवंदा हुया पेरे। मिठास हुजनि, जेको पहिरियों दफ़ो मिलंदो हुयो भई साईं मोहित थी करे साईं सां गॾु हलियो हुयो। बाबा अरदास राम साहिब बि जंहिं महिल हालाणी दरबार में पहिरियों दफ़ो मिलियनि, वरी मोटी घर न विया, साईं सां गॾु ई रड़की साहिबु आया, उते ई सेवा कई अथनि ऐं उते ई रमजी विया। अच्छा, जवाहर में जीअं साईं कंवरराम साहिब जन जो हिकिड़ो आस्थान देवड़ी साहिबु आहे, हा जन्म स्थान आहे, ऐं हिते तव्हां हिते अमरावतीअ में पिणु साईं कंवरराम साहिब जन जो तमामु सुठो। तव्हां ॾिसंदा जीअं बि पंहिंजा सिंध में पाण आयासीं त सभिनि जीअं बि घरनि जा नक्शा हुया, घरनि में ई हिकु खोली में कमरे में या हॉल ठाहे करे मंदर ठवाया। ईअं ई लॻभॻि मंदिर आहिनि सभिनि जा। पर हाणे संत कंवरराम धाम हिकु 14 एकड़ थोरी पहाड़ी ते अमरावती में सभिनि संगत सिंधियुनि मिली ज़मीन वरिती आहे 14 एकड़। उते हाणे संत कंवरराम धाम जो निर्माण कार्य जल्दी ई शुरू थिए थो। उते साईं कंवरराम साहिब जा आदर्श जेके उन्हनि जा हुया, ग़रीबनि जूं सेवायूं, जेको बि अचे, कंहिंजी रुपए जी ताक़त आहे, कंहिंजी उहा बि कोन्हे, अचे शादियूं करे, सामूहिक विवाह, हॉस्पिटल में निःशुल्क सेवायूं शुरू थींदियूं, गौशाला। ऐं साईं उते बि सिंध में बि धर्म मुंगी चवंदा आहियूं पाण, भई कोई ॿाहिरों बिजनेस करणु अचे थो हिकु शहर में, जीअं धर्मशालायूं थींदियूं नी, भई उते अची वहे रहे, हिकु रूम ठहंदो हुयो कचो, उते पाणी भरे रखंदा हुया, मट पाणी पीए, त इहा सेवा कंदा हुया। धर्म मुंगी चवंदा आहियूं उनखे, हॉल खे नंढे खे, उहे ठवेंदा हुया साईं कंवरराम साहिब, चङी जॻहियुनि ते ठवाए आहिनि। अच्छा, उन हिसाब सां हिते कोई अचे रहे, जंहिंजी जीअं ताक़त आहे उन हिसाब सां उहो सेवा करे। शादियूं सभु ग़रीबनि जूं, मिसकिननि जूं, वृद्धाश्रम, जेके जेके साईं जा आदर्श जेके सेवायूं करे आहे, असांजो प्रयास आहे असां उन सेवा में सफल थियूं। सॼी सिंधी समाज जो सहयोग असां सां गॾु आहे रहंदो, ऐं इहे सेवायूं थींदियूं। ऐं साईं पंहिंजा कमु पाण कंदा नी भॻवानु। जी बिल्कुलु, हिकु पाण ख़ुशनसीबू की उहा असांजे माध्यम सां थिए थी। जी, उनमें सभिनि जो सहभाग आहे, तन मन धन सां सभिनि जो सहभाग आहे, ऐं सभई उनमें ख़ुशि नी। इहा त असां सभिनी जे लाइ हिकु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो 14 एकड़ ज़मीन ते एतिरो वॾो ऐं विशाल शानदार कंवरराम धाम तयारु थियण जी योजना जो कमु चालू थी वियो आहे। साईं जी तव्हां अमरावतीअ में रहिया, पलिया, वॾा थिया, उते ई तव्हां पंहिंजो कारोबार वधायो, तव्हां शेवा जी तरफ़ कीअं माइल थिया? बचपन को ॾिसंदा आयासीं असां ॾाढा साईं पेशूराम साहिबु कीअं सेवायूं, गुप्त सेवायूं कंदा हुया। अनाज बाटणु, कोई अचे उन्हनि खे, कोई न्याणी, कोई माई, कंहिंखे जेकी ज़रूरत हुजे शइ जी उनजी पूराई करणु। पोइ असांजे पिता साहिबु
चङा साल व्यापार में रहिया, पर कुझु आख़िरी जा कुझु 15-20 साल उहे बि इन सेवा में रहिया, पूरो हिंदुस्तान जो भ्रमण करणु। असां बि, असांजा भाउ, मां पंहिंजे पिता साहिब सां गॾु इन सेवा में लॻो। त असां पिता साहिब खे ॾिसंदे ॾिसंदे पोइ असांजो बि ध्यानु, असांजो मन परिवर्तन थी। बचपन खां आरती कंदा हुआसीं, ओतिरी ज़िम्मेदारी हुई। पोइ धीरे धीरे भॼननि जो ज्ञान, सेवा जो ज्ञान, पोइ उन पासे बसि साईं जो आशीर्वाद आहे। पोइ असां इन लाड़े लॻासीं। उन जे आशीर्वाद जे बग़ैर कुझु न थी सघे। न कुझु न, उहो त हर का बणी बणाई पई आहे साईं जन जी। साईं, इहो तव्हांखां मां वधीक पुछणु चाहींदसि त तव्हां हर अलॻि अलॻि क्षेत्रनि में वञो था, अलॻि अलॻि आस्थाननि ते वञो था, अलॻि अलॻि माण्हुनि सां मिलो था। सिंधी भाषा जो तव्हां ॿियनि भाषाउनि जो हुन ते असरु ॾिसणु अचे थो, इन बारे में तव्हांजा छा ख़्याल आहिनि? ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे इहा कि पाण पंहिंजे ॿारनि खे इंग्लिश मीडियम में पढ़ायूं था, हिंदी ॻाल्हायूं था, सिंधी में घर में बि सिंधी में नथा ॻाल्हायूं। अॼु एॾी प्यारी ऐं मिठड़ी भाषा आहे, पंहिंजी ॿुझी भाषा आहे, ॿुझी जुंहिंजे ॻुझी जुंहिंजी भाषा आहे कि पाण ॿ ॼणा ॻाल्हायूं त टे माण्हू खे रोड ते, लोकल माण्हू खे, कोई ऑटो वारो आहे, रिक्शा वारो आहे, कोई दुकानदार आहे, उनखे सिंधी भाषा सम्झ में न आहे ईंदी। सस्पेंस भाषा चवजे, उन्हनि जी भाषा पाण खे सम्झ में अची वेंदी आहे। असां जिथे बि वेंदा आहियूं, असांजो जंहिंमहिल बि जेको सत्संग जो टाइम हूंदो आहे, स्टेज ते व्यासपीठ जेके उहो ईश्वर उनमहिल चवेंदो आहे, हर जॻह ते चवंदा आहियूं कि घर में सिंधी ॻाल्हायो। घटि में घटि ॿार सां 2.5-3 साल ताईं सिंधी में ॻाल्हायो, तुंहिंजी सिंधी पकी थी वेंदी। पोइ भले तव्हां इन दुनिया में भौतिक जीवन जीअण जे लाइ भले तव्हां उन्हनि खे इंग्लिश मीडियम मोकिलो, हिंदी मीडियम मोकिलो। हाणे पंहिंजी महिरियूं बि ॾिसो, हिंदी होॾो बि आहियूं, हिंदी सिखियूं। जी बिल्कुलु। अॻे 5th क्लास खां पोइ इंग्लिश मीडियम हूंदो हुयो जी, तॾहिं बि जाइफ़ां चओ, ॿार चओ, इंग्लिश सिखी वेंदा हुया। अॼु कॉम्पिटिशन जाम आहे, देखा देखी वधीक थी वई आहे। उन में पाण पढ़ायूं था ॿारनि खे, न्याणियुनि खे, पर उहे संस्कार उन्हनि खे नथा मिलनि। संस्कार जी ॾाढी कमी आहे, संस्कार ॾियण जी। उन्हनि खे कोई संस्कार नथा मिलनि। सिर्फ़ु पढ़ाई, सिर्फ़ु मुंहिंजो ॿारु फस्ट नंबर अचे, मुंहिंजो ॿारु फस्ट नंबर अचे, 90 खां मथे परसेंटेज हुजनि। कोई ॾिसूं था घणेई पढ़ी लिखी घमंड अचे थो हिकिड़ो, ॾाढो ॾुख थींदो आहे। इहे न थियणु खपे। वरी बि सभिनि सां हथ जोड़े इहा वेनिती आहे कि घर में सिंधी ॻाल्हायो, सिंधी जी मिठास, उनजा संस्कार सदाई ख़ुशबूदार नी सदाई क़ाइमु रहनि। साईं, सिंधी भाषा खे वधाइण जे लाइ तव्हां कहिड़ा प्रयास, तव्हांखे मौक़ो मिले त तव्हां कहिड़ा प्रयास करणु चाहींदा? जंहिंमहिल ॿारनि खे छुट्टी मिले थी, असांजा प्रयास चालू नहीं हाणे बि चवणु भाई उन महिल मंदिरनि में, दरबार में सिर्फ़ु सिंधियत ते ई कवितायूं ॿारनि खे वणे, उन्हनि जी कॉम्पिटिशन रखिजे ताकी उहो सिंधी में पढ़ी करे जेके कॉम्पिटिशन में प्राइज़ मिलंदो उनजी ख़ुशी में, उनजी ख़ुशी, ॿारनि खे ख़ुशी थींदी आहे जी। उन ख़ुशी में उन्हनि खे उहा सिंधी कवितायूं, सिंधी पाठ, सिंधी में सवाल जवाब, संतनि जे मथां हाणे बि कंदा आहियूं। साईं कंवरराम जो जीवनी जे मथां भई कॾहिं आहे, साईं सतराम दास, साईं प्रेम प्रकाश आश्रम जा जेके बि दरबार पाया, साईं वसण गोड़ दरबार, इन्हनि जा सदाणी दरबार, इन्हनि जा जेके बि प्रश्नोत्तर किताब आहिनि उहे हाणे बि कंदा आहियूं। त उन्हनि जा सवाल जवाब, संतनि जा जनम कॾहिं थिया, उन्हनि जी छा चमत्कार था, उन कहाणियूं, उन्हनि जे परिवार में केरु केरु हुया, घणो परिवार हुयो, इहो सभु इन जा प्रश्नोत्तर अॼु बि थींदा नी, ख़ासि ख़ासि मौक़े ते ॿारनि को ई थींदा नी। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे इहा। त ॿारनि खे हिमथाइण जे लाइ त इहो तमामु बहितर तरीक़ो आहे। पंहिंजो इतिहास बि ख़बर पवंदी। जी बिल्कुलु, संतनि जे बारे में बि ॼाणींदा। बारे में ख़बर पवंदी। जी बिल्कुलु, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे इहो, तमामु सुठो सुहिणो प्रयास आहे। इन जे लाइ असां तव्हांखे वाधायूं ॾींदासीं साईं जी। तव्हांखे असां सां मिली करे इन चैनल ते अची करे कीअं लॻो? न ॾाढी ख़ुशी थी, तव्हांजे माध्यम सां संतनि जूं ॻाल्हियूं कुझु अंश बि अॼु अगरि दुनिया में तव्हांजे माध्यम सां ख़बर पए थी, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। असांखे बि तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी आहे। असांजे चैनल जो इहो उद्देश्य रहियो आहे त माण्हुनि खे सिंधियत जे बारे में ख़बर पए, जेके सिंधीअ में
पुठियां थींदी थी वञे भाषा, उहा सभु गॾिजी करे अॻियां वधायूं। असांजे चैनल जो इहो ई प्रयास आहे। ॾाढो ॾाढो सुठो प्रयास आहे। असां तव्हां सां हमेशह गॾु। दर्शको, इहा साईं जन त अॼु असांखे ॿुधायो ऐं हिकु नई ॻाल्हि असांखे ख़बर पई त छुटियुनि जे ॾींहंनि में, वैकेशन जे टाइम में छो न असां पंहिंजनि आसे पासे ॿारनि खे जमा करे उन्हनि जूं सिंधी कॉम्पिटिशन्स कयूं। सिंधी एसे कॉम्पिटिशन, एलोकेशन कॉम्पिटिशन, उन्हनि जी सिंधी भाषा जो जीअं उच्चारण हो सिखी सघनि। इहे सभु ॻाल्हियूं छो न सेखारियूं, जंहिंसां उहो नंढी उमिरि में ई सिंधी भाषा ॻाल्हाइण, सिंधी भाषा जे तरफ़ उन्हनि जो रुझान वधे। अचो त वरी हिकु दफ़ो हिकु क़दम सिंधियत जी राह ते अॻिते वधायूं ऐं सिंधी भाषा खे ऊचाइनि ताईं पहुचायूं। जीए असांजी सिंधियत। धन्यवाद, धन्यवाद।